वेलकम बैक व्यूअर्स। प्रोग्राम जे आख़िरी हिस्से में भी पाण बदमनी जो ज़िक्र रखंदासीं। बदकिस्मती आहे इहा जेको समाज अंदरि थिए पियो। हिन प्रोग्राम जो इहो फॉर्मेट आहे त उहो कुझु तव्हांजे आॾो आऊं रखां। शिकारपुर जो ज़िक्र पाण गुज़िरियल सेगमेंट में करे चुकासीं। हींअर पाण हलंदासीं कश्मीर कंदकोट। उते गौसपुर मां मूंसां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर बरकत भयो ऐं हू रिपोर्ट करे पियो त कश्मीर कंदकोट ज़िले में गुज़िरियल 1 महीने दौरान 7 माण्हुनि खे अगवा कयो वियो हो, जिन मां 6 खे पुलिस मुबैना मुक़ाबलनि में बाज़ियाब कराइण जी दावा कई आहे। मुबैना मुक़ाबलनि जो मतिलबु तव्हां असां सभु सम्झूं था व्यूअर्स। हिकु ॼणो अञा ताईं धाड़ेलनि जे कब्ज़े में आहे, धाड़ेलनि वटि यरगमाल आहे। हीउ जेको हिकु पोरियत रहीम बख़्श ॾोहारियुनि जे कब्ज़े में आहे व्यूअर्स, उनखे कश्मीर कंदकोट ज़िले जी ॻाल्हि पियो करियां ऐं गौसपुर जे भर पासे मां रमज़ान अल मुबारक दौरान अगवा कयो वियो हो। ऐं हीअ बि बदकिस्मती सां पोरियत आहे। ॿुधायो वञे पियो त हीउ शहर में पंहिंजो खीर खपाइण वियो, चौपाए माल जो वापसि थिए वरियो त रस्ते में वाट में ॾोहारियुनि जे टोले खेसि बांदी बणाए वञी कचे में बंदि करे रखियो आहे। रमज़ान मुबारक खां वठी हींअर ताईं हिन जा वारिस संदसि बाज़ियाबी लाइ परेशान आहिनि, दरबदर आहिनि। अञा ताईं बाज़ियाब न पियो थिए। असां बरकत खां अपडेट वठंदासीं। बरकत, छा सूरत हाल आहे अमन अमान जी? ऐं पुलिस 7 मां 6 मुग़विन खे बाज़ियाब करायो आहे। पुलिस जी दावा आहे त उन्हनि मुक़ाबला कया आहिनि। यकीनन पाण उमेद करे सघूं था त हीउ 7 मुग़वी बि पुलिस मुक़ाबलो करे बाज़ियाब कराईंदी। बरकत जी गाज़ी, बिल्कुलु मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त कश्मीर ज़िले में हिकु भेरो ॿीहर अमन जो पखी उॾामी वियो आहे। 1 महीनो अॻु गौसपुर थाणे समेत 2 थाणनि जी हद मां भेरे भेरे सां माण्हुनि खे हथियारबंद हथियारनि जे ज़ोर ते अगवा करे कचे वारे इलाइक़े में बांदी बढ़ाए रखनि था। वरी उन्हनि जे वारसनि खां भुंग तलब कयो वञे थो। 1 महीनो अॻु ॻोठ ग़ुलाम कादिर शेख जो रहवासी आहे, पोरियत रहीम बख़्श शेख, जेको शाम जे पहर में पंहिंजे ॻोठ ग़ुलाम कादिर शेख खां शहर ॾांहुं खीर विकिरो करण लाइ वियो हो त हथियारबंदनि हथां अगवा थी वियो, जंहिंजा वारिस भेरे भेरे सां एहतजाज रिकॉर्ड कराईंदा अचनि पिया। एहतजाज वारियूं ख़बरूं मीडिया ते नशर थियण बैदि बि कश्मीर ज़िले जी पुलिस जी कन ते जूअं बि नथी चुरे। मुग़वी रहीम बख़्श जे शेख जे वारसनि गुज़िरियल ईद सोग में मल्हाई। मां अव्हांखे इहो बि वाज़े कंदो हलां त SSP कश्मीर अमजद अमन शेख जे मुक़ररु थियण खां पोइ SSP कश्मीर अमजद अमन शेख ॾोहिरनि जे ख़ात्मे लाइ मुसलसिल असराइतो ऑपरेशन कंदो रहियो कचे वारे इलाइक़नि में। पर हाणे पुलिस जो ॾोहिरनि अॻियां या त सेवक बणियल आहे या त वरी बरकत असराइते ऑपरेशन जो छा मतिलबु आहे? सवेर असां शिकारपुर जी ॻाल्हि ॿोल करे चुका आहियूं। शिकारपुर में तनवीर सिंह तुनियो सुठो ऑफिसर करे लॻायो वियो हो ऐं कश्मीर कंदकोट जूं हालतूं ख़राबु हुयूं। उते अमजद शेख साहब खे सुठे गुड ऑफिसर तौरु लॻायो वियो हो। पर आउं सम्झी नथो सघां त गुड ऑफिसर जी जेका परफॉर्मेंस आहे उन जी मौजूदगी सालनि खां वठी पोस्टिंग खां जे बावजूदु ज़िले मां 7 माण्हू 1 महीने जे अरसे या 1.5-2 महीननि जे अरसे में अगवा थी वञण खे छा पाण इहो सम्झूं त इहा परफॉर्मेंस सुठी आहे ऐं पुलिसिंग सुठी आहे? जी जी, बिल्कुलु मां उन ॻाल्हि ते नज़र थो विझां। मां तव्हांखे इहो ॿुधाइणु चाहियां थो त SSP कश्मीर जे अचण सां जेको आहे सो उन कचे वारे इलाइक़े में रहंदड़ जेका किरोड़े रुपया जिन ते इनाम रखियल आहे, जीअं जागिराणी, उन्हनि जे कोर्ट ते अचण सां ई पुलिस जेको आहे सो चढ़ाई कई, उन जा माण्हू जेको आहे सो मारिया ऐं कुझु गिरफ़्तार कया। जंहिं बाद कुझु वक़्तु गुज़रण खां पोइ जेको आहे सो SSP कश्मीर मथां या त को दबाव अची वियो आहे, जंहिं सबबु ॾोहारी ॾींहुं हुजे या राति आसानी सां ॾोह करे कचे तरफ़ फरार थी वञनि था। पर पुलिस या त राजोणी करे थी या त कंहिंखे मेड़ मिंथ करे अहिड़े नमूने मुग़वी खे मोटाए थी। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त गुज़िरियल महीने में पुलिस मुख़्तलिफ़ हंधनि खां अगवा थियल मुग़विन खे ॾोहारियुनि सां मुबैना मुक़ाबलो ॼाणाए गुज़िरियल महीने 6 मुग़विन खे बाज़ियाब करायो हो। पर पुलिस जी अहिड़ी दावा खे इलाइक़े वासी तस्लीम कोन पिया कनि, छो जो पुलिस जे मुबैना मुक़ाबले में हिन वक़्तु न का गिरफ़्तारी अमल में अची सघी आहे, न वरी को ॾोहिरनि जी जान खे को नुक़सानु रसियो आहे। इहे जेके 6 माण्हू बरकत, इहे जेके 6 माण्हू बकौल तव्हांजे पुलिस जे मुबैना मुक़ाबले में बाज़ियाब करण जी दावा कई वई आहे। हिकिड़ी दावा तव्हां मुंहिंजे तरफ़ां रिकॉर्ड ते रखो। इन 6 मुक़ाबलनि जे हवाले सां तव्हां लाॻापियल थाणनि जो रिकॉर्ड चेक करे ॾिसो, उते छा का FIR दाख़िल थियल आहे इन्हनि मुबैना मुक़ाबलनि जी, जिन मुबैना मुक़ाबलनि जी ख़ुदि पुलिस दावा पई करे त उन्हनि ॾोहारियुनि सां मुक़ाबिलो करे मुग़वी बाज़ियाब कराया आहिनि। त कानून मूजिबि ही स्टेट आहे, हिते आइन आहे, हिते कानून आहे।
असांजी स्टेट जे कानून मूजिबि उन वाक़े जी थाणे ते FIR दाख़िल थियणु खपे सरकार जे तरफ़ां, जंहिंमें इहा दावा जेका पुलिस ऑफिसर तव्हां असां सां प्रेस रिलीज़ जी सूरत में करनि था, इहा ई साॻी दावा FIR जी सूरत में बि थाणे ते रजिस्टर थियणु खपे। 6 मुग़विन जे हवाले सां तव्हां बरकत चेक करे ॾिसिजो, तव्हांखे हिकिड़ी बि FIR लाॻापियल थाणे ते न मिलंदी। नतीजो गाज़ी बिल्कुल इहा ॻाल्हि तव्हां बहितर कई आहे। जेको गुज़िरियल महीने में 6 मुग़विन जी ॻाल्हि थी, उनखे पुलिस मुबैना मुक़ाबिलो करे प्रेस रिलीज़ जारी करे थी त ॾोहियारनि ऐं पुलिस में मुबैना मुक़ाबिलो थियो, एंटी एयरक्राफ्ट गन जो इस्तेमालु थियो, रॉकेट लॉन्चर जो इस्तेमालु थियो, उनजी FIR थियणु घुरिजे। पर मूं दावा सां चवां थो ऐं मां चेक बि कयो आहे, इन 6 मुग़विन खे जेको पुलिस मुबैना मुक़ाबिले बाद बाज़ाब करायो आहे, उनजी नई कंहिं थाणे ते का NC इहो ई कारण आहे बरकत, इहो ई कारण आहे जो सुठा ऑफिसर मुक़ररु थियण जे बावजूद बि महीने हफ़्ते हफ़्ते भेरे भेरे सां माण्हू अॻुवा थियनि था, पोइ उनखे मुक़ाबलनि में बाज़ियाब करण जूं दावाऊं कयूं वञनि थियूं, कंहिं ॾोहारी खे टंग में गोली हणण जी दावा कई वञे थी। आख़िरी सुवालु आहे मुंहिंजो तव्हां खां बरकत, मां चाहींदुसि मुख़्तसिर जवाबु ॾियो, छाकाणि पंहिंजे सेगमेंट जो वक़्तु महदूद आहे। हीअ जेके वीडियोज़ असां ॾेखारियूं पिया पंहिंजी स्क्रीन ते व्यूअर्स खे, ही बि कश्मीर ज़िले सां ताल्लुक़ु रखंदड़ माण्हुनि जूं वीडियोज़ आहिनि जेके जदीद हथियारनि सां खुलेआम रक़्स कंदे नज़र अचनि पिया, पाण रिकॉर्ड कंदे पंहिंजूं वीडियोज़। ही हेॾा वॾा ख़तरनाक हथियार ॿुधायो वञे पियो त तेगाणी ऐं ओगाही बिरादरियुनि में छिकताइण वारी सूरत हाल दौरान ही आम जेके उतां जा रहवासी ॿिन्ही कम्यूनिटी सां ताल्लुक़ु रखंदड़ माण्हू आहिनि, उन्हनि जूं इहे वीडियोज़ आहिनि जिन में हेॾा हेवी वेपन्स ही माण्हू खणी क़बाइली वेढ़ांद में हिक ॿिए जे ख़िलाफ़ु इस्तेमालु करनि पिया। पुलिस ऐं सुठा ऑफिसर किथे सुतल आहिनि? जी गाज़ी बिल्कुल इहो वीडियो तव्हां ॾिसी सघो था, इन में जेको आहे सो जदीद हथियारनि जी नुमाइश कई वञे पई ऐं वीडियो वायरल कया वञनि पिया। इहा जेको आहे सो ओगाही ऐं तेगानी बिरादरी में ताज़ो 2 ॾींहं अॻु में जहिड़ो थियो हो त तेगानी बिरादरी जे हथियार बदन ओगाही बिरादरी जे ॻोठ ते चढ़ाई करे रॉकेट जो इस्तेमालु कयो। इन दौरान इहो जहिड़ो तक़रीबन 2 कलाक हिते ओगाही तेगानी बिरादरी में हलंदड़ हो, जंहिंमें ॿुधायो पियो वञे। महिरबानी बरकत, वॾी महिरबानी अव्हांजे वक़्तु व्यूअर्स मुंहिंजे सेगमेंट जो महदूद आहे। बदकिस्मती आहे असांजी त असां कराची खां शुरू कयोसीं, स्टेट क्राइम खां ही मामिलो शिकारपुर खां थींदा जॾहिं असां कश्मीर पहुता आहियूं त ही वीडियोज़ ऐं ही मंज़र तव्हांजे साम्हूं आहिनि व्यूअर्स। ऐं असांजो रिपोर्टर ॿुधाए पियो त केतिरा माण्हू अॻुवा थियनि पिया, उहे बाज़ियाब कीअं थियनि पिया, पुलिस कहिड़ो तमाशो करे पई, बाज़ियाबी जी उनजी दावा कई वञे पई, पर रिकॉर्ड ते FIR बुक में उनजी बाज़ियाबी या कंहिं बि पुलिस मुक़ाबले जो को बि ज़िक्र नथो मिले। नतीजो इहो आहे जो जिते असांजा सुठा ऑफिसर मुक़ररु थियल आहिनि, जिन मां असां सिंध वासियुनि खे, मुल्क वासियुनि खे इहा उमेद आहे त हू वञी पंहिंजी सुठाई, पंहिंजी सुठी पुलिसिंग परफॉर्म कंदा ऐं असांखे हिन इलाइक़नि में जेके लखें हज़ारें माण्हू अमन लाइ बाॾाइनि पिया, बाकारनि पिया, उनखे अमन ऐं तहफ़ुज़ मिलंदो। उते हीअ हालत आहे, ही माण्हू आहिनि जेके जदीद हथियारनि सां तव्हांखे फायरिंग कंदे, रॉकेट लॉन्चर फायर कंदे नज़र अचनि पिया। हिते कानून ऐं कानून जी रिट कुझु बि नज़र न पियो अचे, लॻे ईअं पियो त हिते जंग जो कानून लागू आहे। उन जे नतीजे में जेके खीर विकिणी घर पंहिंजे बचड़नि जो रिज़िक खणी ईंदड़ पोरियत आहिनि, उनखे धाड़ियल ॾोहारी पाण वटि यरगमाल बणाए महीननि ताईं बांदी बणाइनि था ऐं उनजा जेके पोइर आहिनि उहे पंहिंजो अलाह तला विकिणी उन्हनि मुग़विन खे भुंग भरे बाज़ियाब कराइनि था। असांजी जेका पुलिस आहे, पुलिस जा जेके सुठा ऑफिसर आहिनि, प्रेस रिलीज़ जारी करे मुक़ाबले जी दावा करनि था, जेका बहरहाल 86 लेखी वेंदी तेसीं ताईं जेसिताईं उन मुक़ाबले जी लाॻापियल थाणे ते FIR दाख़िल न थींदी। व्यूअर्स, अॼोके प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजे पुॼाणी खे पहुचे पियो। पंहिंजे मेज़बान गाज़ी जंडेर खे ईंदड़ प्रोग्राम ताईं इन उमीद ते ॾींदा इजाज़त त अलाह कंदो असांजे सुठनि ऑफिसरनि में सुठी सलाहियत पैदा थींदी ऐं हू सुठी पुलिसिंग कंदा ऐं तव्हां असां सभिनी खे अमन फ़राहम कंदा। व्यूअर्स, ईंदड़ प्रोग्राम ताईं अलाह भाई।